घणा सूफ़ी चवन था तो बाबा निमाज ते भी ना है, रोजे ते भी ना है, हज उमरे ते भी ना है, खैर खैरात ते भी ना है, दाढ़ी पटके ते भी ना है। अलाए छाते ये अलाए केड़ो मुफ्ती पैदा थिया, छजो निमाज़ू छजो हज उमरा। जद ईंदा मलक पुछाणे वारा, पीरन खातिर घाणे वारा। मौलूद मुखे भी ईंदा, पर पैसा मौलूदन के जो नात ख़वानन मौलविन के न है। चांडियो साहब जद ईंदा मलक पुछाणे वारा, पीरन खातिर घाणे वारा, या के सेज विहाणे वारा। दुआ कयो मरी वनो त कब्र में सेजन वारा फरिश्ता अचन। अचण सां पुछा था कर मर रब का तुझो रब केरा। हाँ मां तव्हां खां पुछां थो, खुदा जो वास्तो तो तव्हां ॿुधायो, जेको 5 दफ़ा रब जे सॾ ते मस्जिद में न आयो, न उताक छॾई, न घर छॾई, न कचहरी छॾई, न तास छॾई, न मोबाइल छॾई, इहो कीअं क़ब्र में चवंदो त मुंहिंजो रब अल्लाह हुआ? बेनिमाज़ी जवाब कोन ॾेई सघंदो। कंहिंजे ॾटनि ऐं दिलासनि ते न लॻो बाबा, त अगई त पा न त मगल खे ई मोट। घणा सूफ़ी चवन था त बाबा निमाज ते भी ना है, रोजे ते भी ना है, हज उमरे ते भी ना है, खैर खैरात ते भी ना है, दाढ़ी पटके ते भी ना है। अलाए छाते ये अलाए केड़ो मुफ्ती पैदा थिया, छजो निमाज़ू छजो हज उमरा। हाणे हिकिड़ो फितनो पैदा थियो अथव मुल्हिद, माना सौ सिधो चवन था त शरीयत न खपे। मां हाणे वियुसि बरू उते मांझी फ़कीर जी दरगाह भर, मांझी फ़कीर ॿुधो था, वॾा वॾा डॉक्टर, प्रोफेसर, इंजीनियर, मिनिस्टर जा उते अचनि, ऐं उन्हनि जो मंशूब छा आहे? चपड़ी ऐं यकतार। छजो बाबा निमाज के इश्क असानू काफर कीता, मुसलमानी दरकार नहीं। चवंदा असांखे इश्क काफर करे छॾियो आहे, असांखे मस्जिद जी निमाज जी त ज़रूरत कान्हे, पर असांखे कलमे जी भी ज़रूरत कान्हे का। सौ सिधो चवन था त मुल्लनि जी शरीयत असांखे न खपे, सौ सिधो चवन था त मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत फरसूद ऐं बेकार थी चुकी। मां तव्हां खां पुछां थो, कुत्तो हराम आहे, बकर हलाल आहे, इहो कंहिं चयो? इहो त मोहम्मद मुस्तफ़ा असांखे ॿुधायो। इहा तालीम त मदरसनि में मिली, हे मदरसनि में असीं पढ़ियासीं जेके तव्हांखे ॿुधायूं पिया। हाणे तव्हां चओ था ज़ालिम त असांखे शरीयत न खपे, पोइ भॻो बकर कुही करे देग में विझो या भॻो कुत्तो कुही करे देग में विझो, खाओ। शरीयत त तव्हांखे वणे ई नथी। बाबा चाइना वारा कुत्ता खाइन था या कोन था खाइन? कैनेडा वारा, बर्तानिया, हिंदू, भील मेघ वारा बगड़ भी खाइन पिया, गिदड़ भी खाइन पिया, गोहूं भी खाइन पिया, गॾ भी खाइन पिया। तव्हांखे शरीयत जी ज़रूरत न आहे त पोइ हर शइ खाओ। मां तव्हां खां पुछां थो, चाचे जी धी निकाह में हलाल आहे, बाबे जी धी भेण निकाह में हराम आहे, इहो कंहिं चयो? ये तो मोहम्मद मुस्तफ़ा असांखे ॿुधायो। या तो कुरान जी तालीम है जेका मदरसन में मिले पई, आलिम असांखे ॿुधाइनि पिया। जेकर तव्हांखे शरीयत नथी खपे, तव्हां शरीयत को बेज़ार आहियो त पोइ जीअं वणे तीअं कयो, जीअं कुत्ता बिल्ला गॾ घोड़ा, न उन में माउ न भेण न मासी न चाची, कोई उन में रिश्तो कोन्हे। हिंदुनि वटि एॾाई यूरोप में उते रिश्ता कोन अथव। ये रिश्ता इस्लाम में आहे, चाचो आहे, ही मामो आहे, ही सौट आहे, ही मारोट आहे, ही पुफाट आहे, ये मासी आहे, ये पुफी आहे। ये रिश्ता इस्लाम में अथव, उन्हनि वटि रिश्ता ये ख़तम। उन्हनि वटि को नस्ल कोन्हे, को सभु बेनस्ल आहे। जेके मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम खे छॾींदा, ये बेनस्ल आहिनि, इन्हनि जो कोई नस्ल। ये मोहम्मद मुस्तफ़ा जो तव्हां ई असांजे मथो थोरो आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, असीं सॼी ज़िंदगी नबी साईं जी तारीफ़ कयूं, नबी साईं जो थोरो लाहे न सघूं। अल्लाह के याद कयो,
नमाज पढ़ो इंशाअल्लाह कब्र में फरिश्ता पुछा कंदस तुझो रब केरा चंदो मां जिंदगी में पंहिंजे रब के न विसारियो हाणे मां रब के कीअं विसारींदुस रब्बी अल्लाह मुझो रब अल्लाह वरी फरिश्ता पुछा कंदस व मन नबी का तुझो नबी केरा हाणे मां तव्हां खां पुछां थो खुदा जो वास्तो कुरान आडो पियो थो जंहिंखे नबी से जी सुन्नत ही नथी वणे रात ॾींहुं नबी से जी सुन्नत के ज़िद करे सॼे ॾींहं में हिकु दफ़ो भी नबी से ते दुरूद न पढ़े इहो कब्र में चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद रसूल आहे हिते असांखे नबी से यादि ही कोन्हे जंहिं वक़्त में ॾाढी कूड़ाईंदा आहियूं नबी से यादि हूंदो इको साउंड ते न्याणियुनि जो मथो उघाड़ो करे नाच कराईंदा आहियूं घर में उन वक़्त में नबी से यादि हूंदो घणा दफ़ा दुरूद पढ़ंदा असांजा बुज़ुर्ग चवंदा त घटि में घटि रोज़ानो 100 दफ़ा दुरूद जी तस्बीह थो हुजे जेको न दुरूद पढ़े न नबी साईं जी सुन्नत के ज़िंदा करे इहो कब्र में कीअं चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद रसूल आहे इहो त चवंदो ला अदरी मूंखे त ख़बर ई कान्हे पर इंशाअल्लाह जेको नबी साईं जे सुन्नत के जिंदा कंदो नबी साईं ते कसरत सां दुरूद पढ़ंदो ओ चवंदो मां ज़िंदगी में पंहिंजे नबी खे न विसारियो नबी जी सुन्नत के मां न छॾियुमि हाणे मां कीअं पंहिंजे नबी खे विसारींदुसि नबी जी मोहम्मद रसूलुल्लाह मुंहिंजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह इन्हनि सुवालनि जे जवाबनि जी तयारी कंदो नी अमली नमूने सां 3 नंबर ते सवाल कंदा वमा दीन का तुझो दीन छा हाणे मां तव्हां खां पुछां थो जंहिंखे नबी से जो दीन वणे ई न वो तबलीग जमात वाला हर नमाज खां बाद उठी था भी भाई बकाया नमाज के बाद 5 मिनट बैठो दीन की बात होगी पर अफसोस होते 3 कलाक मोबाइल ॾिसो पिया हिते 5 मिनट नबी से जे ॻाल्हि नथा ॿुधो दीन जी ॻाल्हि नथा वो तबलीग वारा दरवाजे ते बीठा आहिनि पुट के चो तो बाबा बाबा के वठी आ त दीन जी ॻाल्हि कयो त पीउ उते मोबाइल पियो ॾिसे टीवी पुट के चई त इन्हनि तबलीग के चो त इंडिया वारनि खे वञी तबलीग कर असां दीन समझा वेठा ही मुसलमान पियो चए त इंडिया वारनि खे वञी दीन समझायो असां दीन समझी वेठा ऐं मां हिते जेकर सवाल कयां नी गुस्ल जेको फर्ज़ आ गुस्ल जेको कंदा हो हक़ शरा खां बाद उन गुस्ल जा फर्ज कड़ा वाजिब कड़ा सुन्नतू कड़ियूं मुस्तहब कड़ा रुगो गुस्ल जे बारे में मां हिते तव्हां खां इम्तिहान वठा नी त इंशाअल्लाह कोई जवाब न ॾेई सघे वुज़ू त अञा वॾी शइ वुज़ू जा फर्ज वाजिब सुन्नतू मुस्तहब बनंदड़ मखरूहात नमाज जा फर्ज अंदर ॿाहिर 2 लख मसला रुगो नमाज जा 2 लख चंगा भला पेशमा में जेको हूंदा आहिनि उन्हनि खे नमाज़ जे मसइलनि जी ख़बर न हूंदी आहे हाफ़िज़ आहिनि ॿाहिरि में त का ख़बर कान्हे का पेशमामनि खे त नमाज़ जा मसइला कीअं आहिनि सावा जो सजदो करिणो पवंदो आहे मां तव्हां खां पुछां थो दीन जे सम्झण जी ज़रूरत आहे या कान्हे कि तव्हांखे अहसास थो मां ॼाणां तव्हां त टोक नथो कयां अॼु अज़म कयो त दीन जे सम्झण जे लाइ इंशाअल्लाह तबलीग जमात में वक़्तु लॻाईंदासीं 4 महीना घट में घट लगायो आलिम त न थींदो पर इल्म हाणा थी इंशा ही भी भली ॻाल्हि आहे जो दीन जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ हिते वेठा हो इहो बि ताल्लुक़ आहे नी दीन सां मानीअ जो त फिक्र कोन्हे नी अॼु न छॾींदोसां मां 4 बजे ते नमाज़ असां पढ़ी आया आहियूं मां त पढ़ी आहे नमाज़ तो बि पढ़ी आहे मां तोखे बि ॾिठो इंशाअल्लाह ये जेको दीन जो ॻाल्हियूं ॿुधूं था नी अदब सां कब्र में फरिश्ता चवंदा वमा दीन का तुंहिंजो दीन छा आहे चवंदो मां जिथे बि दीन जी ॻाल्हि थींदी उते मां वेहंदोसि आलिमनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदोसि दीनी अल इस्लाम मुंहिंजो दीन इस्लाम 3 सवालनि जा जवाब ॾिनई हदीस में जे तो फरिश्ता जन्नत जी दरी खोले था जन्नत जो बिस्तरो विछाए था चवंदा नम नम कनौ मतारूस
हाणे सुम हत्ता तुबस हाणे भी तुझे ला मजान वरी जरमल उथंदे त तुझी जाए या जन्नत सोने जे ला त्यागी कभी नहीं दुआऊं भी गुरु अल्लाह ताला अमल जी तौफीक नसीब फरमाए बस एक नाथ खाना नंढड़ो इन जो पी शहीद थी घर